ठार इहो जेको रहसन आहे न, वॾो चाल पास माण्हू आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल डोलाब जे लाइ। जी हाँ दोस्तों, सोप सीरियल डोलाब जेका 36 क़िस्त अचण वारी आहे, उन क़िस्त बाबति अवां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि अहम मालूमात, अहम अपडेट जेका अव्हांखे मां हर हफ़्ते हिकु नई क़िस्त जे बारे में अव्हां ते अपडेट पहुचाईंदो आहियां। ऐं मां आहियां पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अदाकार, ऐं अनक़रीब अव्हां बि मूंखे ॾिसंदा सोप सीरियल डोलाब में हिकु दबग एंट्रीअ में। ऐं मां बि अची रहियो आहियां इन साॻे ई ड्रामे में बहितरीन किरदार सां। अव्हां मूंखे ॾिसंदव। अव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन नंढड़े यूट्यूब चैनल ते अगरि न्यू आहियो त सभ खां पहिरियां अव्हां दोस्तनि खे मां इहा रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त बराए महिरबानी त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उहा अव्हां दोस्त बआसानी उन वीडियो खे ॾिसी सघो। त दोस्तो, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा हलो त जीअं मुना चीज़ जो हिन वीडियो ज़रिए वॉच टाइम ठही पवे। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं उन्हनि जा कमेंट्स अचनि था पिया। के दोस्त दादू जा, के दोस्त बदीन जा, के दोस्त ठठे जा, के दोस्त गोलारची जा, के दोस्त सिजावल जा, के दोस्त साकरो जा, के दोस्त मिठी थरपारकर जा, के दोस्त नवाब शाह जा, के दोस्त हैदराबाद जा, के दोस्त कराचीअ जा। मतिलबु त पूरी सिंध जा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते ऑनलाइन आहिनि, जेके बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसनि था पिया, ऐं जेके दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब आहिनि, उन्हनि दोस्तनि जो ते दिलि सां मां शुक्रियो अदा कयां थो। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे, मुंहिंजे हिन चैनल ते अचण वारी जेका बि वीडियो अचे थी उन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि था, उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेको हीउ अदो असांजो जेको हींअर न्यू मुंहिंजे हिन चैनल ते आयो आहे, उन अदे जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। अला करे ख़ुशि हुजी, आबाद हुजी त मुंहिंजा साईं, मुंहिंजा सॼण, मुंहिंजा प्यारा भाउ। सभ खां पहिरियां त मां वरी बि अव्हां दोस्तनि खे ऐं कुझु असांजा ई दोस्त सोचनि में पइजी विया त अदा सभ खां पहिरियां त तो मुंहिंजे हिन नंढड़े चैनल खे तूं सब्सक्राइब कर, ऐं सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे जी बेल आल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अव्हां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो, असीं ॻाल्हि कंदासीं अॼु क़िस्त नंबर 36 जी। जी हाँ दोस्तो, जीअं अव्हां ॾिठी क़िस्त नंबर 35 में जेके सोढल मीर मंसूर ख़ान वटि अचे थो, मीर मंसूर ख़ान वटि जेका वाइदा वचन वठे थो, मीर मंसूर ख़ान हिन खे कहिड़ी ख़ातिरी कराए थो, अव्हां दोस्तनि ते मां इहा ॻाल्हि पहुचाईंदो हलंदुसि। ऐं मीर मंसूर ख़ान खे हीउ ॿुधाए थो, जेकॾहिं तूं मूंखे गुलपरी उन्हनि खां वापसि कराए ॾीं थो त मुंहिंजो बि इहो वाइदो आहे सोढल जो त मां तोखे जेको आहे कूंज जो ॾस पतो ॾींदुसि। त दोस्तो, कूंज अव्हां खे सभु जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन सभिनी खे इहो मालूम आहे त कूंज कंहिं वटि आहे ऐं कंहिंजी गिरफ़्त में ऐं कंहिं वटि क़ैद थियल आहे। त दोस्तो, इहा सभु अव्हां दोस्तनि खे ख़बर आहे। मीर मंसूर ख़ान खे इहा ख़बर न आहे त कूंज कंहिं वटि आहे, त जंहिंजे करे हीउ करे थो सोढल मीर मंसूर ख़ान सां सौदो त ककर वारनि खां मूंखे गुलपरी छॾाए ॾे त मां तोखे
कूंज जो डस पतो ॾींदो। त दोस्तो हाणे ॾिसंदासीं त मीर मंसूर ख़ान पंहिंजी महबूबा खे हासिलु करण जे लाइ छा सोढल सां कयल वाइदो पाड़ींदो। त दोस्तो इहा अवां ॾिसंदा क़िस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान जेको हींअर ॿिन्हिनि धुरनि खे विड़ाए ख़ामोश थी वेही रहियो आहे ऐं उहो बि इहो सोचे थो पियो जेकॾहिं सोढल मीर मंसूर ख़ान वटि पहुची उनखां मदद हासिलु करे थो पियो त मां छो न मीर मंसूर ख़ान खां अॻु ई जेको आहे कूंज जी ॻोल्हा कराए मां मीर मंसूर ख़ान वटि पहुचायां त जीअं मां मीर मंसूर ख़ान वटि सुरख़ुरो थी वञा। त दोस्तो इहा अव्हांखे क़िस्त नंबर 36 में ज़रूरु अव्हां ॾिसंदा। ऐं मीर मंसूर ख़ान जो वाइदो थियल उहो बि अव्हां ॾिसंदा क़िस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान ऐं रहज़न जेको हींअर पुलिस उनखे उनजी ॻोल्हा में आहे ऐं पुलिस उनखे ॻोल्हा करे पई। ॿिए पासे DSP जो बि ज़ोर आहे त जेको आहे सोढल ऐं मुराद उन्हनि खे कीअं बि करे किथां बि करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। फ़िलहालु त दोस्तो सोढल ऐं जेको आहे उनजो चाचो जेको क़ैद थियल आहे ऐं उहो सोढल मीर मंसूर ख़ान खां चाचे वारो बि सौदो कराए थो त मूंखे चाचो बि आज़ादु कराए ॾे ऐं होॾां मूंखे गुलपरी बि उन्हनि खां टोड़ाए ॾे। उनजो जेको निकाह उहे ककर वारा गुलपरीअ जो निकाह छॾनि त जीअं मां उनखे हासिलु कयां। दोस्तो अव्हां सभु ॾिसंदा क़िस्त नंबर 36 में। इनशाअल्लाह अव्हांखे तमामु बहितरीनु अपडेट मां दोस्तनि खे पहुचायां पियो ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि अची रहियो आहे ऐं मुंहिंजी लैंग्वेज जेका मुंहिंजी ॿोली अव्हां दोस्तनि ताईं सुठी लॻी आहे त बराए महिरबानी अव्हां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजे शहर सिटीअ जो नालो लिखो किथां जा दोस्त किथे किथे रहनि पिया। ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसी चुका आहिनि उन्हनि दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी पंहिंजी जेका एड्रेस आहे उहे दोस्त ॿुधाइनि। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी टेकंदा टहंदा रहो। इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ नेक तमन्नाऊं नेक दुआऊं अव्हां दोस्तनि जे लाइ। त दोस्तो इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां दोस्तनि सां वरी सुभाणे मुलाक़ात कंदुसि। तेसीअ ताईं हिन नाचीज़ काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त त वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तोसी ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल सिंध TV जी बहितरीनु सोप सीरियल डोलाब जे लाइ। जी हाँ दोस्तो सोप सीरियल डोलाब जेका 36 क़िस्त अचण वारी आहे उन क़िस्त बाबति अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि अहम मालूमात अहम अपडेट जेका अव्हांखे मां हर हफ़्ते हिकु नई क़िस्त जे बारे में अव्हां ते अपडेट पहुचाईंदो आहियां। ऐं मां आहियां पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अदाकार ऐं अनक़रीब अव्हां बि मूंखे ॾिसंदा सोप सीरियल डोलाब में हिकु दबंग एंट्रीअ में। ऐं मां बि अची रहियो आहियां इन साॻे ई ड्रामे में बहितरीनु किरदार सां अव्हां मूंखे ॾिसंदव। अव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन नंढड़े यूट्यूब चैनल ते अगरि न्यू आहियो त सभ खां पहिरियां अव्हां दोस्तनि खे मां इहा रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त बराए महिरबानी त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उहा अव्हां दोस्त बआसानी
उन वीडियो खे ॾिसी सघो। त दोस्तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा हलो त जीअं मोना चीज़ जो हिन वीडियो ज़रिए वॉच टाइम ठही पवे। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं उन्हनि जा कमेंट्स अचनि था पिया। के दोस्त दादू जा, के दोस्त बदीन जा, के दोस्त ठठे जा, के दोस्त गोलारची जा, के दोस्त सिजावल जा, के दोस्त साकरो जा, के दोस्त मिठी थरपारकर जा, के दोस्त नवाब शाह जा, के दोस्त हैदराबाद जा, के दोस्त कराचीअ जा। मतिलबु त पूरी सिंध जा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते ऑनलाइन आहिनि, जेके बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसनि था पिया ऐं जेके दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब आहिनि उन्हनि दोस्तनि जो ते दिलि सां मां शुक्रियो अदा कयां थो। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे मुंहिंजे हिन चैनल ते अचण वारी जेका बि वीडियो अचे थी उन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि था, उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेको हीउ अदो असांजो जेको हींअर न्यू मुंहिंजे हिन चैनल ते आयो आहे उन अदे जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक, अला करे ख़ुशि हुजी आबाद हुजी। त मुंहिंजा साईं, मुंहिंजा सॼण, मुंहिंजा प्यारा भाउ, सभ खां पहिरियां त मां वरी बि अवां दोस्तनि खे ऐं कुझु असांजा ई दोस्त सोचनि में पइजी विया त अदा सभ खां पहिरियां त तो मुंहिंजे हिन नंढड़े चैनल खे तूं सब्सक्राइब कर ऐं सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन चैनल खे जी बैल आल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अवां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो असीं ॻाल्हि कंदासीं अॼु किस्त नंबर 36 जी। जी हाँ दोस्तो, जीअं अवां ॾिठी किस्त नंबर 35 में जेके सोढल मीर मंसूर ख़ान वटि अचे थो, मीर मंसूर ख़ान वटि जेका वाइदा वचन वठे थो, मीर मंसूर ख़ान हिन खे कहिड़ी ख़ातिरी कराए थो, अवां दोस्तनि ते मां इहा ॻाल्हि पहुचाईंदो हलंदुसि। ऐं मीर मंसूर ख़ान खे हीउ ॿुधाए थो जेकॾहिं तूं मूंखे गुलपरी उन्हनि खां वापसि कराए ॾीं थो त मुंहिंजो बि इहो वाइदो आहे सोढल जो त मां तोखे जेको आहे कूंज जो ॾस पतो ॾींदुसि। त दोस्तो कूंज अवां खे सभु जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन सभिनी खे इहो मालूम आहे त कूंज कंहिं वटि आहे ऐं कंहिंजी गिरफ़्त में ऐं कंहिं वटि क़ैद थियल आहे। त दोस्तो इहा सभु अवां दोस्तनि खे ख़बर आहे। मीर मंसूर ख़ान खे इहा ख़बर न आहे त कूंज कंहिं वटि आहे। त जंहिंजे करे हीउ करे थो सोढल मीर मंसूर ख़ान सां सौदो त ककर वारनि खां मूंखे गुलपरी छॾाए ॾे त मां तोखे कूंज जो ॾस पतो ॾींदुसि। त दोस्तो हाणे ॾिसंदासीं त मीर मंसूर ख़ान पंहिंजी महबूबा खे हासिलु करण जे लाइ छा सोढल सां कयल वाइदो पाड़ींदो। त दोस्तो इहा अवां ॾिसंदा किस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान जेको हींअर ॿिन्हिनि धुरनि खे विड़ाए ख़ामोश थी वेही रहियो आहे ऐं उहो बि इहो सोचे थो पियो जेकॾहिं सोढल मीर मंसूर ख़ान वटि पहुची उनखां मदद हासिलु करे थो पियो त मां छो न मीर मंसूर ख़ान खां अॻु ई जेको आहे कूंज जी ॻोल्हा कराए मां मीर मंसूर ख़ान वटि पहुचायां त जीअं मां मीर मंसूर ख़ान वटि सुरख़ुरो थी वञा। त दोस्तो इहा अवां खे किस्त नंबर 36 में ज़रूरु अवां ॾिसंदा। ऐं मीर मंसूर ख़ान जो वाइदो थियल उहो बि अवां ॾिसंदा किस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान ऐं रहज़न जेको हींअर पुलिस उनखे उनजी ॻोल्हा में आहे ऐं पुलिस उनखे ॻोल्हा करे पई। ॿिए पासे DSP जो बि ज़ोर आहे त जेको आहे सोढल ऐं मुराद उन्हनि खे कीअं बि करे किथां बि करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। फ़िलहालु त दोस्तो सोढल ऐं जेको आहे उनजो चाचो जेको क़ैद थियल आहे ऐं उहो सोढल मीर मंसूर ख़ान खां चाचे वारो बि सौदो कराए थो त मूंखे चाचो बि आज़ादु कराए ॾे।
ऐं होॾां मूंखे गुलपरी बि उन्हनि खां टोड़ाए ॾे। उनजो जेको निकाह उहे ककर वारा गुलपरीअ जो निकाह छॾनि त जीअं मां उनखे हासिलु कयां। दोस्तो अव्हां सभु ॾिसंदा क़िस्त नंबर 36 में इनशाअल्लाह अव्हांखे तमामु बहितरीनु अपडेट मां दोस्तनि खे पहुचायां पियो। ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अव्हां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि अची रहियो आहे ऐं मुंहिंजी लैंग्वेज जेका मुंहिंजी ॿोली अव्हां दोस्तनि ताईं सुठी लॻी आहे त बराए महिरबानी अव्हां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजे शहर सिटीअ जो नालो लिखो। किथां जा दोस्त किथे किथे रहनि पिया ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसी चुका आहिनि उन्हनि दोस्तनि खे मां ईअं गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी जेका एड्रेस आहे उहे दोस्त ॿुधाइनि। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टलंदा रहो। इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं अव्हां दोस्तनि जे लाइ। त दोस्तो इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो जे लाइ अव्हां दोस्तनि सां वरी सुभाणे मुलाक़ात कंदुसि। तेसीअ ताईं हिन नाचीज़ काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। त वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तोसी ताईं अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाब जे लाइ। जी हाँ दोस्तो, सोप सीरियल दुलाब जेका 36 क़िस्त अचण वारी आहे उन क़िस्त बाबति अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि अहम मालूमात, अहम अपडेट जेका अव्हांखे मां हर हफ़्ते हिकु नई क़िस्त जे बारे में अव्हां ते अपडेट पहुचाईंदो आहियां। ऐं मां आहियां पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार अदाकार ऐं अनक़रीब अव्हां बि मूंखे ॾिसंदा सोप सीरियल दुलाब में हिकु दबंग एंट्रीअ में। ऐं मां बि अची रहियो आहियां इन साॻे ई ड्रामे में बहितरीनु किरदार सां अव्हां मूंखे ॾिसंदव। अव्हां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन नंढड़े यूट्यूब चैनल ते अगरि न्यू आहियो त सभ खां पहिरियां अव्हां दोस्तनि खे मां इहा रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त बराए महिरबानी त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अव्हां सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उहा अव्हां दोस्त बआसानी उन वीडियो खे ॾिसी सघो। त दोस्तो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा हलो त जीअं मुना चीज़ जो हिन वीडियो ज़रिए वॉच टाइम ठही पवे। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं उन्हनि जा कमेंट्स अचनि था पिया। के दोस्त दादू जा, के दोस्त बदीन जा, के दोस्त ठठे जा, के दोस्त गोलारची जा, के दोस्त सिजावल जा, के दोस्त साकरो जा, के दोस्त मिठी थरपारकर जा, के दोस्त नवाब शाह जा, के दोस्त हैदराबाद जा, के दोस्त कराचीअ जा। मतिलबु त पूरी सिंध जा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते ऑनलाइन आहिनि, जेके बि दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसनि था पिया ऐं जेके दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब आहिनि उन्हनि दोस्तनि जो ते दिलि सां मां शुक्रियो अदा कयां थो। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे मुंहिंजे हिन चैनल ते अचण वारी जेका बि वीडियो अचे थी उन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसनि था उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेको हीउ अदो असांजो जेको हींअर न्यू मुंहिंजे हिन चैनल ते आयो आहे उन अदे जी बि वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजी, आबाद हुजी। त मुंहिंजा साईं, मुंहिंजा सॼण, मुंहिंजा प्यारा भाउ, सभ खां पहिरियां त मां वरी बि अव्हां दोस्तनि खे ऐं कुझु असांजा ई दोस्त सोचनि में पइजी विया त अदा सभ खां पहिरियां त तो मुंहिंजे हिन नंढड़े चैनल खे तूं सब्सक्राइब कर ऐं सब्सक्राइब करण खां पोइ
मुंहिंजे हिन चैनल खे जी बेल आल बटन खे दबाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो अवां बआसानी ॾिसी सघो। त दोस्तो असीं ॻाल्हि कंदासीं अॼु किस्त नंबर 36 जी। जी हाँ दोस्तो, जीअं अवां ॾिठी किस्त नंबर 35 में जेके सोढल मीर मंसूर ख़ान वटि अचे थो। मीर मंसूर ख़ान वटि जेका वाइदा वचन वठे थो मीर मंसूर ख़ान हिन खे कहिड़ी ख़ातिरी कराए थो, अवां दोस्तनि ते मां इहा ॻाल्हि पहुचाईंदो हलंदुसि। ऐं मीर मंसूर ख़ान खे हीअ ॿुधाए थो जेकॾहिं तूं मूंखे गुलपरी उन्हनि खां वापसि कराए ॾीं थो त मुंहिंजो बि इहो वाइदो आहे सोढल जो त मां तोखे जेको आहे कूंज जो ॾस पतो ॾींदुसि। त दोस्तो कूंज अवां खे सभु जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि उन सभिनी खे इहो मालूम आहे त कूंज कंहिं वटि आहे ऐं कंहिंजी गिरफ़्त में ऐं कंहिं वटि क़ैद थियल आहे। त दोस्तो इहा सभु अवां दोस्तनि खे ख़बर आहे। मीर मंसूर ख़ान खे इहा ख़बर न आहे त कूंज कंहिं वटि आहे। त जंहिंजे करे हीअ करे थो सोढल मीर मंसूर ख़ान सां सौदो त ककर वारनि खां मूंखे गुलपरी छॾाए ॾे त मां तोखे कूंज जो ॾस पतो ॾींदुसि। त दोस्तो हाणे ॾिसंदासीं त मीर मंसूर ख़ान पंहिंजी महबूबा खे हासिलु करण जे लाइ छा सोढल सां कयल वाइदो पाड़ींदो। त दोस्तो इहा अवां ॾिसंदा किस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान जेको हींअर ॿिन्हिनि धुरनि खे विड़ाए ख़ामोश थी वेही रहियो आहे ऐं उहो बि इहो सोचे थो पियो जेकॾहिं सोढल मीर मंसूर ख़ान वटि पहुची उनखां मदद हासिलु करे थो पियो त मां छो न मीर मंसूर ख़ान खां अॻु ई जेको आहे कूंज जी ॻोल्हा कराए मां मीर मंसूर ख़ान वटि पहुचायां त जीअं मां मीर मंसूर ख़ान वटि सुरख़ुरो थी वञा। त दोस्तो इहा अवां खे किस्त नंबर 36 में ज़रूरु अवां ॾिसंदा। ऐं मीर मंसूर ख़ान जो वाइदो थियल उहो बि अवां ॾिसंदा किस्त नंबर 36 में। ऐं होॾां मीर शहनवाज़ ख़ान ऐं रहज़न जेको हींअर पुलिस उनखे उनजी ॻोल्हा में आहे ऐं पुलिस उनखे ॻोल्हा करे पई। ॿिए पासे DSP जो बि ज़ोर आहे त जेको आहे सोढल ऐं मुराद उन्हनि खे कीअं बि करे किथां बि करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। फ़िलहालु त दोस्तो सोढल ऐं जेको आहे उनजो चाचो जेको क़ैद थियल आहे ऐं उहो सोढल मीर मंसूर ख़ान खां चाचे वारो बि सौदो कराए थो त मूंखे चाचो बि आज़ादु कराए ॾे ऐं होॾां मूंखे गुलपरी बि उन्हनि खां टोड़ाए ॾे। उनजो जेको निकाह उहे ककर वारा गुलपरीअ जो निकाह छॾनि त जीअं मां उनखे हासिलु कयां। त दोस्तो अवां सभु ॾिसंदा किस्त नंबर 36 में। इनशाअल्लाह अव्हांखे तमामु बहितरीनु अपडेट मां दोस्तनि खे पहुचायां पियो ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अवां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं अवां दोस्तनि खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि अची रहियो आहे ऐं मुंहिंजी लैंग्वेज जेका मुंहिंजी ॿोली अवां दोस्तनि ताईं सुठी लॻी आहे त बराए महिरबानी अवां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे लाइक कमेंट कयो ऐं पंहिंजे शहर सिटीअ जो नालो लिखो। किथां जा दोस्त किथे किथे रहनि पिया ऐं जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसी चुका आहिनि उन्हनि दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदुसि त पंहिंजी जेका एड्रेस आहे उहे दोस्त ॿुधाइनि। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा